बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मकानी चूंडनि बाबति धरती टीवी जी ख़ासि नशरियात सां गॾु आऊं आहियां इरफ़ान महबूब। नाज़रीन, लॻभॻि 7 वरहनि जी विथीअ खां पोइ सिंध में हिकु भेरो ॿीहर मकानी चूंडनि जे लाइ मैदान तयारु कयो वियो आहे। इन खां पहिरियां 2015 में मकानी चूंडनि जो दंगल थियो हो ऐं उन चूंडनि जे नतीजे में जेके मकानी हुकूमतूं वजूद में आयूं उन्हनि पंहिंजो 4 वरहनि जो टेन्यूअर पूरो कयो। 2019 में जॾहिं मकानी हुकूमतुनि पंहिंजो टेन्यूअर पूरो कयो त इलेक्शन कमीशन खे आइन तहत ॿीहर चूंडूं कराइणियूं हुयूं, पर लिटिगेशन समेत मुख़्तलिफ़ सबबनि जे करे हीउ मामिलो इल्तवा जो शिकार रहियो ऐं आख़िरकार पाकिस्तान जी सभ खां वॾी अदालत सुप्रीम कोर्ट हिदायतूं जारी कयूं त सिंध में मकानी चूंडूं करायूं वञनि। जंहिंखां पोइ इलेक्शन कमीशन सिंध में मकानी चूंडुनि जे लाइ शेड्यूल पधिरो कयो आहे ऐं उन शेड्यूल मूजिबि पहिरें मरहले में सिंध जे 4 डिवीज़ननि जे 14 ज़िलनि में मकानी चूंडूं थींदियूं। शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो, सखर ऐं मीरपुर ख़ास में 26 जून ते पोलिंग जो अमल थींदो। इलेक्शन कमीशन जो इहो चवणु आहे। उन खां अलावा असांजी हीअ जेका इलेक्शन बाबति ख़ासि ट्रांसमिशन आहे, असीं रोज़ जी बुनियाद ते 5 खां वठी 7 ताईं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं, जंहिंजो मक़सदु हूंदो अव्हांखे चूंड चहचटे ऐं चूंड सरगर्मियुनि बाबति ॼाण ॾियणु। उन खां अलावा मकानी चूंडूं छो ज़रूरी आहिनि, मकानी हुकूमतुनि जो किरदारु छा आहे ऐं उन सां लाॻापियल ॿिया जेके मामला आहिनि उहे हिन ट्रांसमिशन में बहस हेठि ईंदा। सो पंहिंजी ट्रांसमिशन खे अॻिते वधाईंदासीं ऐं सभ खां पहिरियां असां शामिलु कंदासीं शहीद बेनज़ीराबाद। 26 जून ते शहीद बेनज़ीराबाद में पोलिंग थियणी आहे। इन सां गॾु 3 डिवीज़न ॿिया बि आहिनि, पर असां वारे वारे सां असांखे जेके व्यूअर्स ॾिसनि पिया उन्हनि खे जेके ज़िला आहिनि ऐं डिवीज़न आहिनि उन्हनि जा तफ़सील ॾींदा हलंदासीं। सो शहीद बेनज़ीराबाद में 26 जून ते जेका पोलिंग थियणु वञे पई उन में टोटल 3 ज़िला आहिनि, जंहिंमें नवाबशाह, नौशरो फेरोज़ ऐं सांगड़ शामिल आहे। म्यूनसिपल कमेटी जो तादादु टोटल 6 आहे। टाउन कमेटियुनि जो तादादु 28 आहे। म्यूनसिपल कॉर्पोरेशन 1 आहे। टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन 2 आहिनि। यूनियन कमेटीज़ 19 ऐं यूनियन काउंसल्स 200 आहिनि। इन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त शहीद बेनज़ीराबाद समेत जेके बि 14 ज़िला आहिनि जंहिंमें 26 जून ते पोलिंग थियणु वञे पई त लाॻापियल जेके रिपोर्टर आहिनि उन्हनि खे लाइन ते वठूं, उन्हनि खां पुछूं त केतिरा उम्मीदवार हेल ताईं बिना मुक़ाबले कामयाबु थी चुका आहिनि, केतिरनि उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो थियणु वञे पियो। उनखां अलावा हिन भेरे सदाईं जीअं हिन भेरे बि के न के अहिड़ा उम्मीदवार आया हूंदा जेके ग़ैर रिवायती हूंदा, उन्हनि बाबति मालूम कंदासीं। असां सां शहीद बेनज़ीराबाद जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरो लाइन ते मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इम्तियाज़, ॿुधाइजो त हेल ताईं नवाबशाह ज़िले में केतिरा उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाबु थी चुका आहिनि ऐं केतिरनि सीटनि ते मुक़ाबिलो थियणु पियो वञे? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेकी 26 जून ते जेके इलेक्शन थी रहिया आहिनि शहीद बेनज़ीराबाद टाउन जी जेकी आहे कॉर्पोरेशन, इन में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त काफ़ी जेकी तइदाद में जेके हिते जेके टाउन कमेटियूं आहिनि, म्यूनसिपल कॉर्पोरेशन आहिनि या जेके यूनियन काउंसिल आहिनि, इन में जेको पीपल्स पार्टी, तहरीक इंसाफ़, MQM, GDA ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके बिरादरी जूं जेके इतिहाद जुड़िया आहिनि या आज़ाद जेके उम्मीदवार आहिनि, क़ौम परस्त उम्मीदवार आहिनि, उन्हनि पारां जेके आहिनि बलदियाती चूंडनि में हिसो वरितो वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन बलदियाती इलेक्शन में 32,000 खां वधीक उम्मीदवार जेके आहिनि उहे हिन डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद में, जंहिंखे नौशरो फेरोज़ ऐं शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह ऐं सांगड़ में जेके आहिनि 32,000 उम्मीदवार जेके आहिनि बीठा आहिनि। ऐं इन ते ॾाढो ख़ुशि आहिनि ॻाल्हि इहा आहे त ॾाढो जेको हिते कमिश्नर, सिंध जो कमिश्नर आयो, इलेक्शन कमिश्नर, त उन बि साराह कई त माण्हुनि में शऊर अची चुको आहे ऐं जेके माण्हू जेके आहिनि वधि खां वधि जेके हिन सियासी जेके सरगर्मियूं आहिनि उन में हिसो पिया वठनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाबशाह में जेकी UC 21 आहे ऐं ओल्ड खेरशाह, उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी नौजवान आशिक़ हुसैन ज़रदारी बिना मुक़ाबले अनअपोज़्ड कामयाबु थियो आहे ऐं इन जो जेको आहे सो नोटिफिकेशन बि जारी कयो आहे RO तारिक सोलंकी। इन खां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जा सदर आहिनि खान बहादुर भट्टी, उन्हनि बि जेको आहे सो पंहिंजे तक में जेको आहे अनअपोज़्ड आयो आहे। उन खां अलावा काफ़ी जेके आहिनि पीपल्स पार्टी जा जेके आहिनि उम्मीदवार उहे अनअपोज़्ड अचनि पिया, पर जेको मुक़ाबिलो शहीद बेनज़ीराबाद में मुसलसल ईअं थियो आहे त गुज़िरियल जनरल इलेक्शन हुजनि या मकानी चूंडनि जे हवाले सां त हिते क्लीन स्वीप कंदी रही आहे पाकिस्तान। अच्छा इम्तियाज़, इहो ॿुधाइजो त PTI खां हटी करे या GDI खां हटी करे ॿियूं जेके बि जमायतूं आहिनि उन्हनि जो वफ़ाक़ी सतह ते त इतिहाद आहे पाण में, पर हेठी सतह ते जेके हींअर मकानी चूंडूं थियनि पियूं उते इन इतिहाद जी छा पोज़ीशन आहे? छा इहो इतिहाद हेठि बि बरक़रार आहे?
जी बिल्कुलु हिते उहो शइ नज़र न पई अचे हिते जेके क़ौम परस्त आहिनि या जेके बिरादरियुनि जा जेके गठजोड़ आहिनि जेके बिरादरियुनि जा जेके थिया आहिनि पाण में इतिहाद उन्हनि पारां पंहिंजे पंहिंजे बिरादरियुनि जे हवाले सां इहे इतिहाद जोड़े करे इलेक्शन में हिसो वरितो आहे पर नथो लॻे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी खां हू वधीक वोट खणंदा हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो शऊर आयो आहे माण्हुनि में त इलेक्शन में हिसो वठणु ऐं साम्हूं बीहणु त उहे बीठा आहिनि काफ़ी सारा जेके नवां नौजवान आहिनि जेके जो सियासी पार्टियुनि सां वास्तो न आहे पर हू पंहिंजी बिरादरियुनि जे हवाले सां पंहिंजा हू इलेक्शन में फार्म भराया आहिनि ऐं हू हुननि हिकिड़ी माना हिमत कई आहे अहिड़े हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान इन शहीद बेनज़ीराबाद में जेके आहिनि शहीद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जंहिंमें टाउन कॉर्पोरेशन आहिनि हिकिड़ी एचएम खोज आहे ॿी ओल्ड नवाबशाह आहे। अच्छा इम्तियाज़ इहो ॿुधाइजो त क़ौम परस्त जमायतुनि जी छा सूरत हाल आहे क़ौम परस्त जमायतुनि मां के उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि उन खां अलावा गैर रिवायती उम्मीदवार को भला मैदान में आयो आहे नवाबशाह ज़िले में? काफ़ी सारा जेके तव्हांखे ॿुधायूं त एसटीपी जा उम्मीदवार आहिनि जेके गुज़िरियल ॾींहं खां उन्हनि वर्क शुरू करे छॾी आहे पंहिंजे इलाइक़नि में टाउन कॉर्पोरेशन जेके एचएम खोजा आहे या ओल्ड नवाबशाह आहे उन में जेके 10 यूनियन कमेटियूं आहिनि हिक में 9 यूनियन कमेटियूं आहिनि उन्हनि में क़ौम परस्त जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि बि पंहिंजी सरगर्मियूं जारी करे छॾियूं आहिनि जलसा किथे जुलूस किथे कार्नर गॾिजारियूं बाक़ी जेके ॿियूं जेके बिरादरियूं आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि पारां जेके उन्हनि जा चङा मुड़ुस आहिनि या जेके बिरादरी जा वॾा आहिनि उन्हनि बि फार्म भराया आहिनि उहे बि बिरादरी में जीअं पीपल्स पार्टी जो अगरि को उम्मीदवार आहे त उन जे अॻियां ई उन जे बिरादरी जो बि हिकिड़ो को फ़र्द उहो फार्म भराए आयो आहे उम्मीदवार उन मुक़ाबले जे लाइ। वॾी महिरबानी इम्तियाज़ कीरो असां सां लाइन ते मौजूदु हुयो ज़िले नवाबशाह बाबति असांखे इम्तियाज़ कीरे आगाह पे कयो त टोटल जेको म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे शहीद माफ़ कजो शहीद बेनज़ीर आबाद में जेको मेन ज़िलो आहे नवाबशाह उन बाबति असांखे आगाह पे कयईं ऐं उन में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेका आहे उहा हिकिड़ी आहे जेका डिविज़नल हेडक्वार्टर में क़ाइमु थींदी उन खां अलावा टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं टाउन यूनियन कमेटीज़ जंहिंजो टोटल अंग 19 आहे उन खां अलावा वार्ड जेके आहिनि उहे 56 आहिनि जॾहिं त यूनियन काउंसिल 59 आहिनि जंहिं ते पोलिंग थींदी ऐं इहो पोलिंग जो अमल 26 जून खां शुरू थींदो 14 ज़िलनि मां असां शुरूआति करे चुका आहियूं मुख़्तलिफ़ ॿियनि डिवीज़न ऐं तालुकनि जे तफ़सीलनि में बि वेंदासीं पर फ़िलहालु वक़्तु थियो आहे हिकु नंढे ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी ईंदासीं पंहिंजी ट्रांसमिशन खे जारी रखंदासीं।